अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़िम लॻ ॻोठ फोटो कुंभर जे रहवासी सालिह कुंभर प्रेस क्लब जी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त मुंहिंजी नुंहुं मिसमात शाज़िया ज़ाल एजाज़ कुंभर पंहिंजे पुटु 3 साला शहज़ाद 15 साला अमीर बख़्श ऐं 8 साला न्याणीअ सां गॾु काज़ीअमद मां दवा वठण आई, जिते नदीम वलद रमज़ान, इमरान वलद रमज़ान कुंभर, रहीम वलद करीम बख़्श कुंभर, दिलदार उर्फ़ दिल्लू कुंभर, ग़ुलाम नबी मरी ऐं मिसमात गुल बानो ॻाल्हियुनि में वरगलाए पाण सां गॾु कराची वठी वञी पाण वटि क़ैद करे छॾियो अथनि। उन्हनि एतिराफ़ कयो आहे त असां उनखे क़ैद कयो आहे, असां उन्हनि खे खपाए छॾींदासीं। असांजो वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP बि नज़ीराबाद ऐं SHO काज़ीमन खां मुतालबो आहे त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पंहिंजा बचा वाज़ियाब कराए ॾिना वञनि। अगवा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोणो।